अस्सलाम वालेकुम नाज़रीन मैं आहियां रशीद सुमरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो रशीद सुमरो डिजिटल चैनल। नाज़रीन असां हिन वक़्तु ॻोठ जुमन मांदो जे अंदरि बीठा आहियूं ऐं ॻोठ जुमन मांदे सां लाॻापियल जेकी ॿिया मुख़्तलिफ़ ख़ासि केली बिरादरी आहे जेकी ॻोठनि उन्हनि जे अंदरि जेकी बुनियादी सहूलियतुनि जी जेका अनाहठ आहे उनजे बारे में हितां जा जेके मुअज़्ज़िज़ उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु हिन तर्जो हिकिड़ो नामियारो ज़मींदार ऐं मुअज़्ज़िज़ जनाब वॾो मोहम्मद जुमन मांदो साहिबु जेको आहे उहो बि असां सां गॾु बीठो उन सां बि ॻाल्हि ॿोल करींदा। तव्हांखे उन ॻोठनि जा जेके विजुअल्स बि ॾेखारींदा विज़िट बि तव्हांखे कराईंदा त हिननि ॻोठनि जे अंदरि न को आहे बिजली न को आहे रोड न को आहे हिते सीसी ब्लॉक ऐं न को हिते ॿी कंहिं क़िस्म जी जेका शइ उहा मुकमल तौर ते न आहे। जॾहिं त वॾेरो जुमन मांदो जो ॻोठ जेको आहे उनजे अंदरि हिकिड़ो प्राइमरी स्कूल आहे जंहिंमें अटकल 150 जे लॻभॻि ॿारड़ा जेके आहिनि उहे वीचारा ज़ेर तइलीम आहिनि, पर बदकिस्मती सां उन स्कूल जो जेको कमु आहे उहो 1.5 साल खां जेको आहे सो बंदि पियो आहे, जंहिंजे करे ॿारड़ा जेके आहिनि उहे ॿबर जे वण जे हेठां जेको आहे सो तइलीम कराइण ते मजबूर आहिनि। असां सां गॾु वॾेरो जुमन मांदो साहिबु गॾु बीठो आहे, असां हुन खां पुछूं था वॾा तव्हां सही मसला जेकी आहे इहो सीसी ब्लॉक आहे बरसाति में बि ख़ासि करे बिरादरी पंहिंजो को कमु तरक़ियाती कमु गवर्नमेंट जे तरफ़ां को तव्हांखे लाइट कोन्हे आई ऐं सीसी ब्लॉक कोन्हे आई सच ज़रूरत आहे। मुंहिंजे घर जो स्कूल आहे जेको ॻोठ जो जंहिंमें 150-200 ॿार पढ़नि था उहे कंहिं वण जे हेठि वेठा आहिनि ऐं 2 साल थी विया आहिनि अञा ताईं उहा बिल्डिंग जेका आहे कंप्लीट न थी आहे। इलाही चयो अथऊं MP साहिब खे साईं नवीद खे काफ़ी दफ़ा शिकायतूं कयूं आहे ठेकेदार खे छो नथो कमु थिए 1.5 साल थी वियो आहे 2 साल कमु नथो थिए उहो अनकम्प्लीट आहे। पर तक़रीबन हिन ॻोठ जा जेके सीसी ब्लॉक आहे या ॿिया टिया को बि गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ी सिर्फ़ न आहे लॻी। पाणी किथां आणींदा आहियो? पाणी असीं परे खां भरींदा आहियूं, अहिड़ो असां सिस्टम कई पानी आहे न को ॿियो ही मस्ती जी हालत ऐं बरसाति पवंदी आहे वॾो वेल न को रोड न को ॿियो न को बिजली का शइ कोन्हे। माना हेॾा बरसाति पवंदी आहे हेॾा ज़लील थींदा आहियूं, हेॾा नलका का शइ कोन्हे, पाणी बि मिठो कोन्हे, ज़लील थी विया आहियूं, न लाइन न सरकारी को टपड़ का शइ कोन्हे। इहे ईंदा आहिनि मोटर टाइम ते पोइ बसि पोइ दुआ सलाम खां ईंदा आहिनि। सर हिते असांखे वधि खां वधि न बिजली आहे न गैस आहे न रस्तनि जी सहूलियत आहे न की अस्पताल न की स्कूल आहे ऐं तंहिंखां सवाइ पाणी जी तमामु खोट आहे। पाणी हिते आहे कोन, असां वटि ॿनियूं वीरान पियूं आहिनि। असां इहा चऊं था त बहितरीनु आहे त असांखे जेको पाणी लेन गस को बि कोन्हे। बरसातिनि में असीं माना पंहिंजो बचा कढी पके ते माल विहारींदा आहियूं, माल रस्तनि ते रखंदा आहियूं रोड ते ऐं उनखां वधीक असांखे तकलीफ़ इहा आई आहे त असां वटि का बि सहूलियत कोन्हे, कंहिं बि शइ जी कोन्हे, न बिजली आहे न स्कूल आहे न की का अस्पताल आहे ऐं न को गैस ऐं असां इहो ई हर साल वॾनि खे असीं वाउंट ॾियूं पिया, इहो ई असीं माना कंहिं बि खाते में चढ़ियल कोन्हे।